अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं नादरा यानी नेशनल डेटाबेस रजिस्ट्रेशन अथॉरिटी में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब आहे उहा आहे असिस्टेंट डायरेक्टर परफॉर्मेंस मैनेजमेंट जी, ऐं हिन लाइ क्वालिफिकेशन में ह्यूमन रिसोर्स में BBA या MBA हुजणु लाज़मी आहे। हिन लाइ ह्यूमन रिसोर्सिस में घटि 5 साल जो एक्सपीरियंस हुजण बि लाज़मी आहे। हिन लाइ उमिरि जी हद मैक्सिमम 37 साल आहे। ॿियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर ट्रेनिंग ऐं डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर रिक्वायरमेंट जूं, ऐं हिननि लाइ बि क्वालिफिकेशन में ह्यूमन रिसोर्सिस में BBA या MBA हुजणु ज़रूरी आहे ऐं ह्यूमन रिसोर्सिस में घटि 2 साल जो एक्सपीरियंस हुजण बि लाज़मी आहे। ऐं हिन सभिनी जॉब्स में अप्लाई करण लाइ मैक्सिमम एज लिमिट 3 साल आहे। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ आहे 25 अक्टूबर 2024 ऐं हिननि में अप्लाई करण लाइ ऐं वधीक मालूमात हासिल करण लाइ तव्हां हिन जी वेबसाइट careers.nadra.gov.pk ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिल करे था सघो। अगरि तव्हांखे ये वीडियो पसंदि आई त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।